खालिक हकीकी जो नालो बुलंद आवाज़ से उठो नाराए तकबीर, अल्लाहु अकबर, नाराए रिसालत, सरवर कायनात रहमत लिल आलमीन शाफिए महशर जो नालो बुलंद आवाज़ से नाराए रिसालत या रसूलुल्लाह, नाराए विलायत। हर मजलिस में वाजिब समझिया गाल कंदो यहाँ विलायत अली अमीर अल मोमिनीन बगैर हर आबिद जी इबादत बेकार। अल्लाह छो चुप करे वियो। जंहिं वटि अली जी विलायत नाहे उन जी काई इबादत नाहे। जेकॾहिं आहे त सभु ॻाल्हायो। जंहिं वटि अली जी विलायत नाहे उन जी काई इबादत नाहे। पंहिंजे इबादतुनि खे क़बूल करायो। यक ज़बा जवाब ॾियो नाराए विलायत अलीयुन वलीयुल्लाह, नाराए हैदरी वाहिद इस्म आज़मा मुंहिंजे पीर अमीर जो नालो जंहिंजे खणण सां अल्लाह हाजतूं पूरियूं कंदो आहे। पंहिंजे हाजतुनि खे पूरे कराइण जे लाइ ॿई हथ मथे करे हैदरी हुसैनियत यजीदियत खानदाने साइण ज़हरा सलामुल्लाह अलैहा बावाज़ बुलंद सलवात। इल्तिमास दुआ, दुआ जे क़बूलियत वारो ॾिहाड़ो आहे। सभई आमीन चओ। काई ख़बर नाहे कंहिंजो आमीन चवण अली बतूल के पसंद अचे, कंहिंजे चयल आमीन जे करे कंहिं ॿिए बंदे जी दुआ क़बूल थिए। ओ मुंहिंजा करीम अल्लाह, ओ मुंहिंजा रहमान ते रहीम अल्लाह, ओ जल्दी राज़ी थियण वारा अल्लाह, असांजा कबीरा सगीरा गुनाह माफ़ फरमा। दुआ वणे त थी न, जे वणे त आमीन चओ। मुंहिंजा अल्लाह असां गुनहगार आहियूं, असांजे गुनाहनि खे न ॾिस, पंहिंजो करम ऐं रहम फरमा, असांजा कबीरा सगीरा गुनाह माफ़ फरमा। मुंहिंजा अल्लाह जेतिरा मोमिनीन जिथां जिथां हली आया अथई इन्हनि जो हर कदम कदम इबादत में शुमार फरमा। मुंहिंजा अल्लाह इन्हनि जा वेड़ा वसाए, हिननि मां कोई बीमार आहे त उनखे मुकमिल सेहत अता फरमा, कोई मक़रूज़ आहे त उनजा कर्ज़ ख़त्म फरमा, कोई बेरोज़गार आहे त उनखे रिज़्क़ हलाल अता फरमा। मुंहिंजा अल्लाह असां सभिनी खे हिन ई साल हज ऐं ज़वारी नसीब फरमा। साउंड ऑपरेटर खां वठी कैमरामैन ताईं जेतिरा अज़ादार मातमी नोहे खान बानीकार पुलिस कांस्टेबल खां वठी ऑफिसर ताईं मजलिस शफीर में ड्यूटी करे रहिया आहिनि, मुंहिंजा अल्लाह इन्हनि जे माल इज़्ज़त औलाद जी हिफ़ाज़त फरमा। क़िबला ज़वार सैयद ज़ुल्फ़कार अली शाह उन सां जेतिरा मोमिनीन ताउन में आहिनि उन्हनि जे माल इज़्ज़त औलाद जी हिफ़ाज़त फरमा। मुंहिंजा अल्लाह हिन शहर खे अमन जो शहर करार ॾे। सभिनि दुआउनि जी सरदार दुआ हिकु ई दुआ, कंजूस आहे उहो इंसान जेको हिन दुआ जे दौरान आमीन होरिया चवंदो। मुंहिंजा अल्लाह सां वारसन हूंदे ला वारिस था सॾजऊं, असांजे वारिस हक़ीक़ी हज़रत इमाम मोहम्मद महदी जो ज़हूर फरमा। सभई जो मुंहिंजा अल्लाह असांखे इमाम ज़माना जे सिपाहिन मां शुमार फरमा। बिल्लाहि मिनश शैतानिर
अम्मा बाद फक़द क़ाल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अज़्ज़िक्र करीम तवा सभनी आयल मोमिनीन जो हर कदम कदम इबादत में शुमार फरमाए। खुदावंद करीम तवा आज़ादारन मातमन नोहे खानन बानी कारन सुन्नी शिया भाइरन जा वेड़ा आबाद फरमाए। खुश नसीब वो इंसान मुकद्दर वारो वो इंसान विलेज राधवारो भाग भला हिन उन्हें इंसान जा जे पहरे इमाम जो नालो अलिया। वरी लफ्ज बदलाए हिन पढ़ा राजिया खुद खुदा तव्हां असां ते अलाए छो चुप कई थई। राजिया अल्लाह तव्हां असां तव्हां मां मुराद असां जा सुनी ॿाहिरि चुप अहिड़ी कई थो ॼण मजलिस में आया ई अॼु पुराना आज़ादार आयो मातमी मजलिसी मोमिनीन तशरीफ़ फरमाओ। गर्मियों तव्हां जूं ॻाल्हियां वॼायल आहिनि ज़िक्र हुसैन में गर्मी जो असर थींदो ई कोन्हे। जेकी तयारी करे आया आहिनि त मजलिस शबीर ॿुधी अचूं उहे लफ़्ज़ मुंहिंजो सम्झ। मौला हयाती ॾे इमाम ज़माना तव्हांजी हिफ़ाज़त करे तव्हांजा वेड़ा वसन घर आबाद हुजनि उहे घर आबाद हुजनि जिन घरनि ते पर्च में अब्बास लॻल हुजनि। दुआ वणे त आमीन चओ। मौला हयाती इमाम ज़माना सेहत तव्हां सां खुश नसीब आहियूं जो तव्हां असांजे दिलनि में अल्लाह उन घराणे जी मोहब्बत रखी आहे जिन जा झूलन वारा बि मुश्किल कुशा आहिनि। केजा पोड़ा न पुॼाइनि त असां ज़मानत न खई आहे जबरे जी आहे। केजा पोड़ा अॼु लॻे थो इम्तिहान आहे तव्हांजो बि असांजो न त हिन लफ़्ज़ ते अज़ादार चुप ई न हूंदा आहिनि। पोड़ो लफ़्ज़ खजी वियो माना पहुची वियो त हुयो केरु। अली वारो पोड़ो थींदो ई कोन्हे। कंहिंजा पोड़ा न पुॼाइनि असां ज़मानत न कई आहे। असां त 1400 साल 1500 साल गुज़रण वारो आहे सॾींदा था वठो अचो दुनिया वारा अचो। घर असां ॾसियूं दर असां ॾसियूं लफ़्ज़ मुंहिंजो ज़ाया न कजां। घर असां ॾसियूं दर असां ॾसियूं हिकिड़ो वारी अदब जो सर अची झुकाए वरी ॿीहर पिनण जी ज़रूरत ई न पवंदी। घर अली जो दर बतूल जो जियो। मौला हयाती इमाम ज़माना सेहत है। घर अली जो दर बतूल जो अदब जो सर झुकाए अदब इन दरवाजे ते हिकिड़ो वारी सर झुकाए वरी ॿीहर पिनण जी ज़रूरत न पवंदी। इन घर दर ते गदागर आयो सिकंदर बणजी बेज़र आयो अबू ज़र बणजी बेदाद आयो मिक़दाद बणजी वियो। अञा न सम्झे मां छा पढ़ा। हिन दर हिन घर ते गुनाहगार आयो हुर बणजी वियो।
हजरत अली अमीर अल मोमिनीन जी मोहब्बत सब के नसीब न थी दिया। हदीस कुदसिया इरशाद रब करीम और जिब्राइल जी रब जलील सहाबिन जी कचहरी में वेठो मुझो हबीब जो नालो ही मोहम्मद आ वनी मुझे तरफा पैगाम दे सत जमीनों सतई आसमान मां अल्लाह बढ़ाया। सत जमीनों सत आसमान मां अल्लाह बढ़ाया। सतनी आसमानन जी मखलूक सतनी जमीनन जी मखलूक मां अल्लाह ही बढ़ाया। इन सतनी जमीनन ते उत्तम इज्जत वारी जमीन जो नालो हुआ जाते मां अल्लाह जो घर काबा बैतुल्लाह नालो जणो तव्हांजो ॿुधल ई अहिड़ी चुप गई। काबो अल्लाह जो घर। सवाल उभरंदो खालिक तोखे घर जी जरूरत ही कान्हे का घर छो बढ़ायई। खालिक तो फरमाए घर मुंहिंजो हूंदो अचण वारी ज़ात जो नालो अली। खालिक तो फरमाए पूरे जमीन ते सरदार जमीन जो नालो आ जिथे मां अल्लाह जो घर आ काबो। इन काबे में वरी अफजल जाए तवज्जो आहे जिथे मकाम इब्राहिम बा। मकाम इब्राहिम का वरी अफजल तरीन जाया जिथे हिजरे अस्वद लगल आ। जेका हाजी इन त ॻाल्हाए अॼुकल्ह वारे हाजी घणा नज़र था अचनि। अगे हाजी के ॾिसण इबादत समझंदा हुआ। तव्हां लाइ छो चुप कई आहे। अल्लाह ताला सभिनी खे हज नसीब करे पर लाइक हुजे हाजीअ जी। जेकॾहिं माफ़ कयो त मां जुमिलो पढ़ां अॼु वरी व्याजी घणो हाजी नज़र थो अचे। तव्हां मां कोई बि उन लाइ छो चुप करे विया आहियो। व्याजी घणो हाजी। मां पंहिंजी अखियुनि ॾिठी ॻाल्हि चाचा साईं कननि ॿुधी ॻाल्हि कई। 2017 में अम्मा खे उमरे कराइण जे लाइ वठी बैतुल्लाह अल्लाह जे घर जो तवाफ़ कयूं पिया। लंबो चौड़ो मोटो मतारो अहराम बदल 10 पासो हिकिड़ो ढकियल हिकिड़ो उघाड़ो तवज्जो आहे हलाए न। मोबाइल कन ते आहे लफ़्ज़ इहो थो चए पैसा पूरा ॾिजांसि जेकॾहिं न खुटाए ॾिनई त मीटर वधाईंदोमांइ। चुप छो कई अथव। तवाफ़ जे दौरान मिंबर शबीर जो कसम तवाफ़ जे दौरान फोन कन मुझो फला पुट चई थो न ॾिजां पूरा ॾिजां जेकॾहिं खुटाई त मीटर वधंदी। त अम्मा थी ॿुधो पुछे पुट ॾस त साईं हिते बि बिजलीअ जी ॻाल्हि को मुड़े नथो। मां चयो अम्मा बिजली वारो मीटर न पैसनि वारे मीटर जी ॻाल्हि थो करे। सलवात बड़ो बुलंद आवाज़। माफ़ कजो सभई हाजी अहिड़ा न आहिनि। हज हिकिड़ो वाजिब आहे हिकिड़ो जंहिं वटि दौलत मिल्कियत जायदाद आहे ऐं एतिरो मालदार आहे जो घर ॾेई वञे पोयां पिनण जी ज़रूरत न पवे। हिते वरी हाजीअ जे दर तां कर्ज़ी उथे ई कोन थो। ओ लबैक अल्लाहुम्मा लबैक हिते वरी सदेस जो कर्ज़ी ॿुॾी नथो मरे। लख वारी मींहुं 2 लखनि में ॾिनी अमाए। चुप छो कई अथव। सभु अहिड़ा वापारी आहियो। हिकु सलावात पढ़ो इमाम ज़माना जी ज़ात। हज हिकिड़ो दफ़ो इमाम ज़माना अली वारो व्याजी न हूंदो आहे।
या अली वारो ना है जेकॾहिं अली वारो आहे त व्याजी न हूंदो। ॻाल्हि सम्झ में आई अलाए? सभु हिन ॻाल्हि ते राज़ी आहियो पर ॻाल्हायो चुप करे दिल में सभु मञो था त वाकई हक़ आहे। जेकॾहिं हक़ आहे त सलावात बुलंद आवाज़ सां पढ़ो। अॼु ई त हिन मिंबर ते खुलियो टाइम मिलियो आहे तव्हां चुप अहिड़ी कई आहे जो जल्दी करे हलिया वञो। हिकु सलावात अहिड़ी पढ़ो जो इमाम ज़माना सभिनी ते राज़ी थी वञे। बुलंद आवाज़ सां सलावात पढ़ो। ॻाल्हि यादि आलाए न, सतन ज़मीनुनि खां अफ़ज़ल तरीन ज़मीन जो नालो जिथे काबो अल्लाह जो घर आहे त सभु ॻाल्हायो। काबे में वरी उहा जाइ अफ़ज़ल आहे जिथे मक़ाम इब्राहीम ठहियल। मक़ाम इब्राहीम खां वरी अफ़ज़ल तरीन जाइ उहा आहे जिथे हिजर असवद लॻल आहे। खालिक तो फरमाए हबीब इन्हनि सहाबन के, इन्हनि यारन के, इन्हनि दोस्तन के दसे छॾ। कहे इंसान जी उम्र 100 साल, 1000 साल, लख साल, करोड़ साल छो न हुजे। वह पूरी जिंदगी मकाम इब्राहीम, मकाम हिजर असवद के दरमियान में मां अल्लाह जी इबादत में गुजारे। इबादत कंदे कंदे कोई मारे विझेस, अगर अली सा मोहब्बत न कई थे या इबादत रायगान न कया मां खुदा ही न हां। चाचा मलंग तुम नथो ॻाल्हाए मां सम्झां थो। तुंहिंजो ख़्याल ॾियां त हथ मथे हैदरी त हिन ॻाल्हियुनि ते त बस ई न कंदो आहे। सलावात पढ़ो बुलंद आवाज़ सां। ॻाल्हि सम्झ में आई अलाए? एॾी वॾी इबादत करे 100 साल, अलाए छो चुप कई अथव। 1000 साल, लख या करोड़ साल जिंदगी ॾियांस। खालिक तो फरमाए इबादत इन्हे जाइ ते बीही करे, वेही बि न। बीही इबादत करे हेॾा कोई बेजुर्म बेखता अची कत्ल करे, सर धड़ खां जुदा करे, तव्हांजी चुप जो कसम अल्लाह ॾसण थो चाहे त अली जी मोहब्बत जो मक़ाम केतिरो बुलंद आहे। खालिक तो फरमाए एडी वडी इबादत करे अगर दिल में अली न थस, या इबादत रायगान न कया मां खुदा ही न। कुछ पोया नथा हणन हथ मथे हैदरी, मुल्ला मार नारो हैदरी। अली जो दुश्मन तलवार नेज़े भाले सां न मरंदो आहे, ओ विलेज राधण वारा अली जे नाले ॿुधण सां मरंदो आहे। हैदरी बैत मथे हैदरी, हिकु सलावात पढ़ो बुलंद आवाज़। इमाम ज़माना सेहत ॾे, मां तव्हांजे लाइ दुआ थो घुरां त आमीन पंहिंजे लाइ बि नथा चई सघे। हेॾो वॾो इहतमाम कयो आहे प्रोग्राम सैयद ज़ुल्फ़कार अली शाह। हर हिकु माण्हू जे मथां पटो थो पोइ बि ॻाल्हाए नथा सघे। ॻाल्हि सम्झ में आई आहे? खालिक तो फरमाए एडी वॾी इबादत करे ऐं अली जी मोहब्बत दिल में न रखे, इबादत रायगान सां गॾु क़यामत जे ॾींहुं जहन्नम में मोहबार न उछलरायांसि, मां खुदा ई न आहियां। मूंखे त इबादतुनि जी ज़रूरत ई कान्हे, मां त झुकाइण थो चाहियां, ॾिसां त अली खे केरु केतिरो थो मञे। ॻाल्हि सम्झ में आई अलाए? यानी हेॾी वॾी इबादत
रायगान सवाए अली जे मोहब्बत जी, यानी इबादत करे या न करे बराबर लिखियो वेंदो। जेको अली जो दुश्मन हूंदो इबादत कबूल थियणी अली वारे जी। जॾहिं मुसल्ले ते ईंदो आहे न अज़ादार, हिकिड़े शख़्स सवाल कयो चए अज़ादारी मथे या नमाज़ मथे? चुप छो कई अथव? ये भेटा कंदा तो कॾहिं कॾहिं वांदा माण्हू वेठा हूंदा आहिनि, चवंदा आहिनि नमाज़ मथे या अज़ादारी मथे? तवज्जो आहे अलाए न? जवाब ॾियां? जेको मां जवाब ॾिनोमांसि, मां चयोमांसि तुंहिंजे जिस्म में उज़व आहिनि, इन्हनि उज़वनि मां मूंखे ॾस नक मथे या चप मथे? जेको हाणे न ॻाल्हाईंदो उहो गूंगो हूंदो। मूंखे ॾस त इहो चप मथे थी या नक मथे? कन मथे या अख मथे? हथ मथे या जंग मथे? जैसे जिस्म बेकार आहे जेकॾहिं मुकमिल उज़व न हुजनि त नाक़िस जिस्म आहे, नाक़िस जिस्म आहे। पूरो मुकमिल जिस्म न थींदो जेसीं ताईं उज़व पूरा न हूंदा। मां चयोमांसि इबादत जो भेटा न कंदो कर, जेकॾहिं अज़ादार आहे त नमाज़ पढ़ंदो कर। जे नमाज़ी आहे त अज़ादारी कंदो कर। न थींदी नमाज़ उन जी जेको अज़ादारी नथो करे। जिम्मेदारी सां थो पढ़ा। करबला जे वाक़े खां बाद हर अज़ादार ते नमाज़ बि वाजिब आहे त नमाज़ीअ ते अज़ादारी बि वाजिब आहे। इबादतुनि जो पाण में भेटा न कर। मुंहिंजो छोहों लाल विलायत हज़रत इमाम जाफ़र सादिक़ अलैहिस्सलाम जब फरमाइनि था, हिकु सलवात हो रहा पढ़ो, हो रहा। इमाम तो फरमाए खबरदार इबादत जो भेटा न कंदो कर। जेकॾहिं बार बार इहो सवाल कयो अथई त नमाज पर वक़्त वाजिब आहे, अज़ादारी हर वक़्त वाजिब आहे। नमाज जे लाइ वक़्त मुक़रर आहे। तुझो ख्याल ही कोन्हे मां छा थो पढ़ां, तुझो ख्याल कोन्हे मां सम्झां थो। नमाज जे लाइ वक़्त मुक़रर आहे। नमाज वक़्त जी मोहताज आहे, अज़ादारी वक़्त जी मोहताज न आहे। जेड़ी महिल वड़ई तेड़ी महिल कर। वो भी करके दिखाया उसे। कर ना सके तो सवाल अंबिया वो करके दिखाया हुसैन ने। देखे सजदे में सर रुतबा नमाज का भी पढ़ाया उसे। मुकाबला कभी नमाज का हुसैन से न करना, मुकाबला कभी नमाज का हुसैन से। पुश्ते नबी पे बैठ के नमाज पे बताया हुसैन, बताया हैदरी। गाल याद आला नमाज पर वक्त, यानी वक्त हुजे तो पढ़। सुबह वाली नमाज बेपारी न पढ़ंदे, पढ़ंदा आयो लगे तो अलाए छा। बेपारी वाली टेपारी में न, यानी वक्त जी मोहताज नमाज, वक्त जो मोहताज रोज़ो। मां तो वॾो जुमिलो ॾिनो मां तूं अलाए काॾे हलियो वई। छो जो रमज़ान जा रोज़ा वाजिब आहिनि, ॿिया न। हज महीने में वाजिब आहे, हर महीने में हज न। जुमे नमाज जुमे जे ॾींहुं वाजिब आहे, अरबा जे ॾींहुं न। अलाए काॾे हलिया वियो, अॻियां तव्हां चुप करे वेठा आहियो अलाए छो। ॿिए कंहिंजे लाइ इंतज़ार कयो, हुनखे दाद ॾियणो आहे त तव्हांजी मर्ज़ीअ मां त वॾा जुमिला ॾिना थमाए। जुमे नमाज जुमे जे ॾींहुं पढ़बी आहे, अरबा जे ॾींहुं न पढ़बी आहे। यानी इबादत वक्त जी मोहताज आहे। नमाज रोज़ो हज ज़कात वक्त जो मोहताज आहे। मोहब्बत अली अज़ादारी शबीर वक्त जी मोहताजी नहीं। अली जी विलायत सब जवाब दो, सब हलाली मवाली भैया तो मत करे जवाब दो। अली वली जिक्र अली किया दिल बहल गया। जो दुश्मन अली था वो सुनते जल गया।
पूछे रसूल पे कदम से पहले मुनाफिक मुक्के सर चल गए सलावात तो पढ़ो बुलंद आवाज से हे हमारा घट था पढ़ो लाए मांगे नाला जंद मांदा नाला भी खना जगन था पढ़ो सलावात बुलंद आवाज से पढ़ो दाके अली बतूल जे रजामंदी जे लाए सलावात अग्या पोया सभई मिली करे पढ़ो अली जी मोहब्बत वक्त जी मोहताज ना है तो साईं मां पोड़ो थिया त पो मोहब्बत कया तवज्जो आहे लाए बचवा तब अली जी मोहब्बत वाजिब जवाना तब अली जी मोहब्बत वाजिब ज़ईफा तब अली जी मोहब्बत वाजिब जने अल्लाह कानून पास करे छो मां अली जे मोहब्बत बगैर काई इबादत ही कबूल न कंदो मां दुनिया वारा सुनाणन हा अली के अली जो धियो जंगलन में न रोएगा दीन बचो अल्लाह जो निजाम बचो मुस्तफा जो मेहनत बची अंबियाउन जी तिलावत बची कुरान जी ज़ियारत बची बैतुल्लाह जी घर उजड़ी वियो अली बतूल जेका थी पी सां न ॻाल्हाईंदी उहा भरी बाज़ार में चए पई बाग़ीअ जी भेण न आहियां नमाज़ीअ जी भेण आहियां वाह 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 ज़वार मां तुंहिंजे दाहुनि तां क़ुर्बान वञा मूंसां गॾु ज़वारी कई अथई वॾो अज़ादार मुकानी मोमिना सभु अज़ादार गॾु थिया आहियो अॼु 19 ज़िलहज आहे न घणा ॾींहं गुज़रिया आहिनि ईद खे सर खण मुड़े ॾिस अली जे सदके साल में वॾे में वॾियूं ईदियूं अल्लाह रखियूं ॿई ईदूं मुसलमाननि अली जे धीउनि खे करण न ॾिनियूं बई ईदों मुसलमानन अली जी धीउनि खे करण लॻा वॾी ईद माह रमज़ान जी विलेज राधण वारो इन रमज़ान जे ईद ते बि अली जे धीउनि जा वॾा वॾा वेण पिया अचनि बाबा घुराई ईद जे लाइ असांजी ईद ख़तम थी वई बाबा मिटीअ ते वेही वेण थियूं कयूं बाबा साण ज़ैनब रोई चया बाबा मां जो वञा वतन मदीने मोटी न पुछंदियूं ज़ैनब ईद करे आहिनि बाबा मां कहिड़ो जवाब ॾींदीमां पहली ईद रमज़ान जी सर फरमूर ॾिस मां नथो चवां त को नमाज ईद नमाज न पढ़जा नमाज पढ़जा ईद कजा पर ज़ैनब जा वेण न भुलाइजा कूफे ॾे मुंहुं करे चइजा ज़ैनब तुंहिंजे उजड़जण जो वॾो अरमान अली जी धीउ तुंहिंजे वेणनि जो वॾो अरमान पहिरीं ईद रमज़ान अली जी धीउनि रोईंदे गुज़ारी बी ईद ज़ुल्हज जी तुझो ख्याल कोने मां समझां थो बी ईद ज़ुल्हज जी इन ईद ते बि अली जे धीउनि सफ़रनि में वेण कया और रोई चवंदा मुस्लिम और रुकैया उजड़ी वेई 28 रजब जी रात हुसैन अध रात जो वतन छॾियो 3 शबान हुसैन मके पहुतो 15 रमज़ान सर मुरे 15 रमज़ान बैतुल्लाह अल्लाह के घर में हुसैन नमाज पढ़ाई सर मुरे अली जे सदके ला गौरी न कजा मसाइब ते बड़ा काई खबर ना है कंजे पासे में शाम जो महारी सजाद वेठो होजे
मयार ॾेई तोखे कहिड़ी ख़बर आहे रुपया उजड़ी कीअं आहे 15 रमज़ान नमाज ज़ोहरैन हुसैन पढ़ाई सलाम वराए पोइते ॾिठईं हिकु सिपाही ख़त ॾिनोसि ख़त पढ़ंदे पढ़ंदे ज़मीन ते वेही होरिया होरिया चए थो इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन तो चुप करे वई न इहा दवा हुसैन जी सभु कंहिं ॿुधी जीअं मुस्लिम ॿुधी ऐं कंहिं न ॿुधे वाह 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 जिन सम्झो हुन लड़ाई कई आहे और जीअं मुस्लिम अमीर ॿुधी ऐं कंहिं न ॿुधी जल्दी दौड़ियो हुसैन जे क़दमनि ते सर रखी चवे थो असांजे जीअंदे अहिड़ियूं आयतूं त न पढ़ गाज़ी जेको बाबे जे ॼमण जी जाइ आहे बैतुल्ला हिते त रो न हुसैन फरमाए थो 600 ख़त आया आहिनि हिकिड़े ॾींहं में तुंहिंजो ख़्यालु कोन्हे मां सम्झां थो 600 ख़त आया इमाम हुसैन जे हिकिड़े ॾींहं में इमाम त फरमाए ख़तनि जो जवाबु लिखी थो ॾियां मुस्लिम वञ कूफे वञी कूफिन खे चओ हुसैन कूफे ईंदो तुंहिंजो ख़्यालु आहे त हे निकिरंदे हुसैन कूफे ईंदो पर जॾहिं मां ईंदुमि न मुंहिंजी सवारी उठ घोड़ो न हूंदो ज़ालिमनि जो नौकदार नेज़ो हूंदो मां ग़रीब जो सर हूंदो और जॾहिं मां कूफे पहुचा मूंखे पत्थर न हणिजो मां अकेलो न हूंदुमि मूंसां ज़ैनब सां वाह 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 मौला हयाती ॾे इमाम ज़माना तव्हांजो दाहो क़बर अमीर मुस्लिम जे पुॼाए हुसैन ख़त लिखी चए थो वञ मुस्लिम भाउ कूफे कूफिन खे ख़तनि जो जवाबु ॾे ऐं चवेनि त हुसैन ईंदो अकेलो न जेके तारीख़ सां मुहबत रखंदा आहिनि अकेलो न ईंदो हुसैन भेनर सां आणींदुसि भाॼायूं सां आणींदुसि भाइटियूं न्याणियूं सां आणींदुसि बच्चनि जे साम्हूं कंहिंखे पत्थर न हणंदा आहिनि उलमा लिखनि था दिल लाइ बार बार मुस्लिम खे चुमी ख़त ॾेई थिए थो अकेलो न वञा ॿ गवाह वठी वञा मुस्लमान गवाह वठण जा आदि आहिनि वॾा वाह 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 मुस्लमान गवाह वठण जा आदि आहिनि वॾा ॿई गवाह वठी वञा चइजान हुसैन ईंदो मौला हयाती ॾे इमाम ज़माना तव्हांजो दाहो क़बर हुसैन जे पुॼाए मुस्लिम जॾहिं हलण लॻो न हुसैन खे फरमाए अकेलो वञणु न ॾींदोमांइ ॿ हमराह थो ॾियां राह रस्ते ॾसण वारा मकातिल जा किताब लिखनि था ॿ हमराह उहो जेके रस्तो ॾसींदा हुआ उहे इमाम हुसैन ॾेई थिए थो हे तोखे मंज़िल ते पुॼाईंदा 15 रमज़ान मुस्लिम छॾियो मको 5 शवाल पहुतो कूफे घणा ॾींहं गुज़रिया सरफण अली जे सदके घणा ॾींहं गुज़रिया 20 ॾिहाड़ा मको कूफो घोड़े जी सवारी जो पंध 5 ॾींहंनि जो आहे ये 20 ॾींहं छो गुज़रिया अली जे सदके सर खण लफ़्ज़ थो ॾियां 20 ॾींहं छो गुज़रिया एॾी वॾी गर्मी हुई एॾी वॾी गर्मी हुई उन टाइम जो राह ॾसण वारा इन गर्मीअ जे करे रस्ते में मरी विया बाल इतना जो सम्झो उन्हनि है कई आहे और जिन जो कम ई रस्तो ॾसण आहे उहे गर्मीअ बुख प्यास जे करे मरी विया त ॿिनि नंढड़नि शहज़ादनि जो छा हाल हूंदो एक जी उम्र 8 साल ॿिए जी उम्र 7 साल लब हेठियां मथनि सां नथा लिपनि सॾे चवनि था बाबा वॾी गर्मी आहे मुस्लिम चए थो इहा गर्मी घटि आहे 10 मुहर्रम जी गर्मी ज़्यादा हूंदी तव्हांजी उम्र वॾी आहे असगर जी उम्र नंढड़ी आहे तुंहिंजो ख़्यालु कोन्हे मां सम्झां थो गर्मी तुंहिंजे मथां ग़लबो करे वई आहे जो तूं लफ़्ज़ सम्झी नथो सघे मां छा कयां मुस्लिम बिन अकील जे तव्हांजी उम्र वॾी आहे कंहिंजी 8 साल आहे कंहिंजी 7 साल आहे ओ मुंहिंजे असगर ते नज़र कर 6 महीना उम्र आहे करबला जो मैदान हूंदो 3 ॾिहाड़नि जो प्यासो हूंदो
बिन दरियाउनि जे दरमियान में सॾे चवंदो मुंहिंजे मां जो खीर सुकी वियो आहे। मुस्लिम बिन अकील पुटनि समेत पहुतो मुख्तियार सख्फी जे घर। मुख्तियार सख्फी जे घर में तबलीग कयईं। 18,000 माण्हुनि कई बैयत। मुख्तियार खे गिरफ्तार इब्न ज़ियाद जी दरबार में आयो। इब्न ज़ियाद अल्लाह लानत करेसि। झिड़क ॾेई चयो मुख्तियार मेहमान तुझे घर में रहियल जंहिंजो नालो मुस्लिम बिन अकील आहे इहो मुंहिंजे हवाले कर। लफ़्ज़ तुझे जेको मुख्तियार जवाब ॾिनो अथसि। अखियूं अखियुनि में मिलाए इब्न ज़ियाद खे तख़्त ते वेठल खे झिड़क ॾेई चए थो बेग़ैरतनि जो कमु आहे मेहमान माराइण। तुंहिंजो ख़्याल कोन्हे मां छा कयां यार। तुझे मतलब गलबीअ जो गलबो मां छा कयां। इन लफ़्ज़नि ते मजलिसूं ख़तम थी वेंदियूं आहिनि। मुख्तियार चए थो बेग़ैरतनि जो कमु आहे मेहमान माराइण। हे को आम मेहमान आहे। हे हुसैन जो वकील आहे। हे मुस्लिम बिन अकील आहे। मां मरी सघां थो मुस्लिम हवाले न कर। मुस्लिम घर तब्दील करे हानीअ जे घर आयो। तबलीग शुरू कई। 18,000 माण्हुनि मां बैयत वारा माण्हू वधंदा विया। 25,000 सरखण तारीख़ जो ॾियनि 35,000 या 40,000 कूफिन बैयत कई मुस्लिम बिन अकील जे हथ ते। हाणे मुस्लिम ख़त लिखियो हुसैन ॾे। हुसैन कूफे आ। कूफी तुंहिंजा वॾा आशिक़ आहिनि। 40,000 माण्हुनि कई आहे बैयत कूफे आ। सरखण अली जे सदके लफ़्ज़ थो ॾियां ॾसियां थो त रुक़ैया उजड़ी कीअं आहे। केॾी दोखे सां उजड़ी आहे अली जी धीउ। 40,000 माण्हुनि कई ही बैयत। 8 ज़ुल्हज जो ॾींहुं 9 ज़ुल्हज जी रात मुस्लिम नमाज मग़रिबैन पढ़ाई मस्जिद कूफा में। सलाम वराएं पूरे ॾिस त सही अली जे सदके सलाम वराएं। मुस्लिम पोइते ॾिठो इन 40,000 मां हिकु न बचो। तुझो ख्याल ही कोन्हे। तुझो ख़्याल ही कोन्हे। तुझो इंतज़ार आहे कंहिंजो। मां सम्झां थो 40,000 माण्हू जेके बैयत कई बीठा उहे 40,000 मुस्लिम खे मारण शुरू थियो। एक ॿिए खे चवनि पिया मारियो हुसैन जो वकील। मुस्लिम अकेलो मारण वारा हज़ारनि जे तादाद में विढ़ंदो लड़ंदो मारींदो। घर जे दरवाज़े ते आयो। ज़मीन ते वेही लकीरूं पियो थो ॻाए। हर हर ते तो हुसैन कूफे में अचिजा। ओ हुसैन कूफी वॾा गद्दार आहिनि। हुसैन कूफे में अचिजा। सरखण अली जे सदके लफ़्ज़ ॾियनि ओ कूफे वारा वॾा गद्दार आहिनि। तूं अकेलो न आहे। तोसां ज़ैनब सारा आइले कूफे में अचिजा। तोसां कलसूम सारा। पूरे मुल्क जी नामवर शख़्सियत क़िबला कारी अता हुसैन बलागी जी अल्लाह सेहत करे। अल्लाह कारी साहब के मुकम्मल हयाती दे सेहत दे तामुर ॾिसो अली के सदके मां घणी लंबड़ जो आदम है। मुस्लिम रोईंदा हूं करे जॾहिं हुसैन अकेलो हज़ारनि जे तादाद में मारण वारा आहिनि। मां तोखे हथ बंधी अर्ज़ थो कयां कूफे में अचिजो। तोसां ज़ैनब सारा तूं मोमिना दरवाज़े ते आई। ॾिसे जा मुसाफ़िर सजे जवार खबे खबे जवार सजे। वॾो ज़ख़्मी मुहम्मद खून जारी तूं ॾिसी जे
मोमिना जदी जल्दी अंदर मां पनाह दे मुस्लिम जदो अंदर किया जमा सैयदा तो गैर मुहर्रम मोमिना जदी तुझे इज्जत कसम है घर मुझे घर नाए ही लफ्ज़ ते दिल में मेहनत किया रोई जदी घर मुझे घर नाए अली मुझे घर ठहराए दैयो से नवजुल जदी रात मेहमानी दी ओ हुसैन जो वकीली दी लगे पनाह जा अल्लामा मलकवारी पढ़ा दिल समझो ना है कहिया रोई रोई जदी घर मुझे ओए घर अली ठहराए दैया रोई रोई जब तवा घर ठहरिया नवजुल जदी रात एक मेहमान दी जंहिंजो नालो मुस्लिम बिन अकील हूंदी वो आम मेहमान हूंदी हुसैन जो वकील उनखे बनाल जा जल्दी अंदर मोमिना जल्दी अंदर आई बिस्तर बनाना शुरू मुस्लिम जो बिस्तर न बनाए मुसल्ले विछा मुझे जिंदगी की आखिरी रात मुस्लिम बिन अकील मुसल्ले पे आए सजी रात इबादत के आखिरी गाल खत्म पढ़ाई नमाज सुबह के टाइम हजारन जे तादाद में तुवा मोमिना जे घर जे चौगिर्द सिपाही हकल करे तो तुवा मेहमान हवाले कर ओन तो पुरको लुटीदा सही पुरके जी गाल मुस्लिम दी तलवार म्यान में कढ़ी हकल करे तो कहना लोखे पुरके जो मां गैरतमंद अल्लामा उलमा लिखंदा मुस्लिम सागा तलवार म्यान में कढ़ी हकल करे जो कहना लोखे तू आज पुरके जो मां हुजा कदम में सरकी जवा मौला यदुनी कनी जानिया नौकरिया हिन जे पुरके